और ही एरिया ॾिसो पिया ही साम्हूं जस्ट किचन जे साम्हूं आहे। हिते मां वेही करे पंहिंजी चॉपिंग बि करे लाईंदी आहियां। कॾहिं फैमिली मेंबर वधीक अची वेंदा आहिनि, गेस्ट अची वेंदा आहिनि, त असां हिते वेही करे पंहिंजो डिनर एंजॉय कंदा आहियूं। त ॾिसो पिया केॾा सुंदर लूवर्स आहिनि ॿिन्हिनि पासे और विच में घास। और ये असांजा यूट्यूब जे तरफ़ां मिलियल सिल्वर प्ले बटन, विच में असांजा भॻवान श्री झूलेलाल। ही तव्हां ॾिसंदा हूंदा, ही असांजो रोज़मर्रा जो बैठक रूम आहे। असां असांजा ॿार सॼो ॾींहुं हिते ई वेहींदा आहियूं। जय श्री झूलेलाल। तव्हां ॾिठो हूंदो मां लॻभॻि 1 महीने खां फेसबुक यूट्यूब खां परे आहियां, छोकी मुंहिंजे घर में रेनोवेशन जो कमु पियो हलियो। हलो हाणे अंदर था हलूं ताकि मैं पूरो घर ॾेखारींदसि और पूरे रेनोवेशन की जानकारी भी ॾींदसि, रेनोवेशन के खर्चनि की भी जानकारी ॾींदसि, त तव्हां पंहिंजे घर में कराए था सघो त हुन खर्चनि की पूरी जानकारी ॾींदसि। हलो हाणे अंदर था हलूं। अंदर हलंदे तव्हां ॾिसंदा हूंदा राइट हैंड ते बुटीक ही मुंहिंजी मदर इन लॉ जो है, मुंहिंजी मदर इन लॉ इनखे ऑपरेट कंदी आहे। हाणे हलो अंदर था हलूं। ही तव्हां ॾिसंदा हूंदा, ही असांजो रोज़मर्रा जो बैठक रूम आहे। असां असांजा ॿार सॼो ॾींहुं हिते ई वेहींदा आहियूं। और ही ॾिसो पिया केॾी सुठी फोर सीलिंग करी वई आहे और इन कमरे खे पूरो वुडन लुक ॾिनो वियो आहे। और फोर सीलिंग ॾिसो कीअं मथां लहे पई, पूरे कमरे में वुडन लुक आहे। और ही ॾिसो पिया एलईडी ला ब्लैक कलर जा ही पैनल असां पसंद कया, छोकी एलईडी जे पुठियां असांजो लकड़ी जो फर्नीचर ब्लैक कलर जो आहे, इन खां मिलतो जुलतो सब ब्लैक कलर जो ही फर्नीचर ॾिनो आहे। और हिकिड़ी ॿी तव्हांखे शइ थी ॾेखारियां मां, ही ॾिसो पिया तव्हां गेट फ्लावर प्रिंट में। ही असांजो किचन आहे। मां तव्हांखे किचन घुमाईंदा। सभिनि खां पहिरीं पाण हलूं था लॉबी में, जिते असांजे महिमाननि जो आव भगत थींदो आहे। ही असांजी लॉबी आहे। तव्हां मुंहिंजे मथां ॾिसंदा हूंदा, ही फोर सीलिंग असांजी पहिरीं खां ई कयल हुई, खाली असां विच में ही पैनलनि जी फोर सीलिंग कराई वई आहे और पूरे रूम खे ग्रे लुक ॾिनो आहे असां। हितां ॾिसो पिया केॾा सुंदर लूवर्स आहिनि ॿिन्हिनि पासे और विच में घास। और ये असांजा यूट्यूब जे तरफ़ां मिलियल सिल्वर प्ले बटन, विच में असांजा भॻवान श्री झूलेलाल, छोकी भॻवान श्री झूलेलाल जे बिना असांजो कोई वजूद कान्हे। हाणे हलूं था पाण साम्हूं वारी दीवार ते। ही ॾिसो केॾा सुंदर चारकोल आहिनि। ॿिन्हिनि चारकोलनि जे विच में फ्लूटेड पैनल कमरे जी अलॻि ई शान पिया वधाइनि और पूरो कमरे में पैनलनि जो कमु कयो वियो आहे। और तव्हां ॾिसंदा हूंदा कर्टन केॾा प्यारा पिया लॻनि, ग्रे कलर जा कर्टन पूरे कमरे में चार चांद पिया लॻाइनि और विच में हिकु प्यारो सो नंढो सो झूमर। हाणे हलूं था अॻियां। हाणे मां तव्हांखे लॉबी जो विज़िट कराया। हाणे हलूं था किचन में। ही असांजो नंढड़ो सो प्यारो सो किचन आहे। हलो हाणे अंदर बि ॾेखारियां। ही असांजो किचन आहे। असां इनखे पूरो नयो लुक ॾिनो आहे किचन खे और नंढड़ो इन करे असां फैमिली में आहियूं 5 मेंबर, त उन्हनि जे हिसाब सां ई सफिशिएंट आहे। हितां ॾिसो पिया पूरो ओपन किचन और साम्हूं डाइनिंग एरियो। पहिरीं असांजो बंदि हो किचन, असां इनखे ओपन करायो आहे और साम्हूं डाइनिंग रूम आहे। मां तव्हांखे ज़रूर डाइनिंग रूम बि ॾेखारींदसि। डाइनिंग रूम खे असां एॾो प्यारो लुक ॾिनो आहे, ज़रूर तव्हां ॾिसिजो। इहो लुक डाइनिंग एरिया में अचे पियो मुंहिंजे किचन जो लुक। हाणे मां तव्हांखे डाइनिंग एरियो थी घुमायां। हलो, ये असांजो डाइनिंग एरियो प्यारो सो। तव्हां मथे ॾिसो पिया लकड़ी जो पूरो स्ट्रक्चर आहे, इनखे केॾी सुठी डिजाइन ॾी वई आहे लकड़ी जे अंदर। ही 2 काचनि सां लकड़ी जो मज़ो पियो अचे और प्यारी सी नंढी नंढी सी घंटियूं बि लटकनि। और हितां साम्हूं ॾिसो पिया घास जो पिलर, हुन मां ही प्यारी प्यारी नंढी नंढियूं बेलूं पियूं निकिरनि। पूरे लकड़ी जे स्ट्रक्चर में अलॻि ही ॻाल्हि पई अचे, यानी ॾिसी करे तव्हां ख़ुशि थी वेंदव। हितां ॾिसो पिया नंढड़ी सी प्यारी सी फोर सीलिंग पैनलनि में कई वई आहे, जेके एल शेप जो लुक ॾिनो वियो आहे। और हितां ॾिसो पिया मुंहिंजे साम्हूं हथ ते दीवार, ये फ्लूटेड पैनल आहिनि, केॾी प्यारी दीवार पई लॻे। हिन डाइनिंग एरिया में दीवार जो अलॻि ई मज़ो आहे। और तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसो पिया कर्टन, छोकी असांजो डाइनिंग टेबल ग्रे कलर जो आहे, त ही पर्दा कर्टन बि असां इन करे ख़ासि करे ग्रे कलर जा ई वरिता आहे। हिते असां पंहिंजे परिवार सां गॾु भोजन खाईंदा आहियूं और असांजो परिवार नंढो आहे। नंढे परिवार सां गॾु वेही सुबुह शाम असां डाइनिंग टेबल जो आनंद वठंदा आहियूं। और ही आरो लॻल आहे, ही वॉश बेसिन आहे, हिते असां हैंड वॉश कंदा आहियूं, पहुची करे पंहिंजो डिनर एंजॉय कंदा आहियूं। और ही एरिया ॾिसो पिया, ही साम्हूं जस्ट किचन जे साम्हूं आहे। हिते मां वेही करे पंहिंजी चॉपिंग बि करे लाईंदी आहियां। कॾहिं फैमिली मेंबर वधीक अची वेंदा आहिनि, गेस्ट अची वेंदा आहिनि, त असां हिते वेही करे पंहिंजो डिनर एंजॉय कंदा आहियूं। और ही ॾिसो पिया प्यारा सा नंढा सा कबट, हिन में असां पंहिंजो डिनर सेट जो सॼो सामान रखी रखियो आहे। हितां ई असां बासण खणे पंहिंजो रोटी खे एंजॉय कंदा आहियूं। और हितां ॾिसो पिया केॾियूं प्यारियूं चेयर आहिनि, हिते वेही करे असां पंहिंजी शाम जी चांहि जो एंजॉय वठंदा आहियूं। और ये प्यारा सा नंढा सा लैम्प हिन प्यारी सी जगह के अलग ही मजो पिया ॾियनि। हितां ॾिसो पिया केॾी प्यारी घास पई लॻे और पासे में ही चारकोल सां गॾु हिन डाइनिंग एरिया में अलग ही मजो पियो अचे। हाणे हलूं था असां प्यारे से नंढे से असांजे रूम में। हितां ॾिसो पिया असांजो नंढो सो रूम, जेके केॾे सुठी तरीक़े सां पैनलनि सां कयो वियो आहे। हिनखे बि असां ग्रे लुक और मिक्सिंग में ॾिनो आहे। छत ॾिसो पिया केॾी प्यारी डिजाइन ॾिनी वई आहे पैनलनि जी, विच में पंखो लॻो पियो आहे डिजाइन जे विच में। और ये दीवारूं ॾिसो पिया पैनल, केॾा प्यारा पैनल पिया लॻनि। और साम्हूं वही चारकोल, सुंदर सुंदर चारकोलनि जे विच में फ्लूटेड पैनल ॾिना विया आहिनि।
केॾा प्यारा पिया लॻनि, रूम जी अलॻि ई लुक पियो अचे। ही ॾिसो पिया था असांजे मथे वञण जी सीढ़ियूं, और सीढ़ियुनि खे केॾो प्यारो लुक ॾिनो वई, पूरो घास जो लुक ॾिनो वई, और प्यार साथ में प्यारा सा चारकोल और विच में घास और लाइटिंग सां घास जो अलॻि ई मज़ो पियो अचे। ये असां पंहिंजे बुजुर्गनि जी तस्वीरूं लॻायूं आहिनि। इतां ॾिसो पिया असां पूरे मंदिर में कांच जो फ्रेम ॾिनो वियो आहे, मथे ही गणपति महाराज जी, हिते श्री ओम और ये गॾ में मंगल कलेश, और हिन ते रचनाओं ना ही स्वास्तिक, और ये साथ में असां लकड़ी जो पूरी डिजाइन दी हुई है, लकड़ी जो फ्रेम है, और ये गोल्डन बेड और ये मनी प्लांट बेल सां असां पूरे लकड़ी जे स्ट्रक्चर के सजायो हुआ है। हाणे हलूं था अंदर। अंदर ॾिसो पिया साम्हूं राधा कृष्ण और उन्हनि जे समक्ष पंहिंजा सिंधियुनि जा भॻवान श्री झूलेलाल, और मथे ॾिसो प्यारो सो नंढो सो झूमर, हिन मंदिर जी शान तो ॾेखारे। ॾिसना हो ना, मथे लूवर्स की डिजाइन दी हुई है और लूवर्स में ही प्रोफाइल लाइट लगी हुई है। इधर ॾिसो पिया चारकोलनि जे विच में ऐसे साईं बाबा लाइ अलॻि सां ई दुआ ठाराई है पैनलनि जी, साईं बाबा जी तस्वीर लाइ। हाणे असां अॻियां हलूं था। इतां मुंहिंजे इतना ते ॾिसना हो ना, केॾा प्यारा सा चारकोलन, ये असां फोटो फ्रेम जी दीवार ठाही है, उनजो बैकग्राउंड पूरो वॉलपेपर जो ॾिनो हुयो आहे। ये सभु असांजे घर जा फोटो फ्रेम आहिनि। ये फोटो फ्रेम ॾा ॾिसना हो ना, ये मुंहिंजी सिस्टर इन लॉ जो शादी जो फोटो फ्रेम है, और ये असांजी मैरिज जो फोटो फ्रेम है, और मथे तव्हां ॾिसना हो ना, ये ॿई मुंहिंजा ॿार आहिनि, और मथा का प्यारा सो नंढो सो झूमर पियो अचे। इन फोटोन ते अलॻि ई रोशनी पियो ॾे। हाणे हलूं था, मां तव्हांखे पंहिंजो कमरो थी ॾेखारियां। हाणे मां पंहिंजे रूम में अची चुकी आहियां। हिन रूम खे मां पूरो ग्रे लुक ॾिनो आहे। इतां मथे छत ॾिसो पिया, ही पैनलनि जी छत कोन्हे, जिप्सम बोर्ड जी छत है, और ही गॾ में प्यारी सी पेंसिलूं पियूं अचनि, पेंसिलुनि में लाइटिंग पई अचे, और ही सॼी दीवार असां टीवी जी मेन ख़ासि करे दीवार फ्लूटेड पैनलनि सां ॾिनी वई है, और ही पूरो कमरे में असां ग्रे कर्टन ही लॻाया आहिनि कमरे जो ग्रे लुक ॾियण लाइ। और ये ॾिसो पिया तव्हां लूवर्स, और लूवर्स विच में प्रोफाइल भी अच्छी, केॾी प्यारी भी लगे, लूवर्स सां गॾु चारकोल जो कॉम्बिनेशन, और चारकोल सां गॾु ही वॉलपेपर जो कॉम्बिनेशन, अलॻि ही कमरे में निखार पियो अचे। और तव्हां ॾिसी था सघो कमरो केॾो प्यारो पियो लगे, गॾ में नंढा नंढा प्यारा प्यारा लैम्प, गॾ में ग्रे कलर जा ही कर्टन, त कमरे जो अलॻि ही मज़ो पियो अचे। हाणे ॾिसो पिया मां हिते अची वई आहियां सेल्फी पॉइंट ते। ही असां ख़ासि करे सेल्फी लाइ वॉलपेपर जी दीवार ठाही हुई है, पूरो ग्रे बैकग्राउंड वॉलपेपर है, और गॾ में ही प्यारा सा चारकोल, और ये असांजी टेरिस ते वञण लाइ सीढ़ी है। सीढ़ी खे भी असां एॾो प्यारो लुक ॾिनो आहे, तव्हां ॾिसी था सघो घास सां गॾु लूवर्स, और लूवर्स में प्रोफाइल भी ग्रीन कलर घास सां मैच। ही तव्हां ॾिसो पिया डबल साइड क्लॉक, हुतां भी माण्हू टाइम तो ॾिसी सघे, हितां भी टाइम ॾिसी सघे। हाणे हलूं था मुंहिंजी सिस्टर इन लॉ जे रूम में। उहा त हुननि जी शादी सीकर थी चुकी है, पर हुननि जो रूम असां अॼु ताईं बरक़रार रखियो आहे, छोकी शास्त्रनि में भी चवंदा आहिनि धीअ जे बिना घर कुछ कान्हे, जे घर में धीअ आहे उन घर जो अलॻि ही महत्व आहे। हाणे मां पंहिंजी सिस्टर इन लॉ जे रूम में अची चुकी आहियां, मतलब पंहिंजी सिंधी भाषा में असांजे दी नाठी जे रूम में अची चुकी आहे। तव्हां ॾिसो पिया हिन रूम खे भी असां केॾो प्यारो लुक ॾिनो आहे। ही ॾिसो पिया तव्हां लूवर्स जे विच में केॾी प्यारी सी प्रोफाइल, और ही सॼो यूवी शीट सां ॾिनो वियो आहे रूम खे। हर रूम में खे असां अलॻि अलॻि पूरो डेकोरेशन करायो आहे। मथे ॾिसो पिया ही नॉर्मल पैनल कोन्हनि, ही भी जिप्सम बोर्ड सां ही ठहियल आहिनि, और जेकी प्यारी सी पेंसिलूं पिन आहिनि ही सभु पैनलनि जूं आहिनि। ये असां टीवी लाइ करे ख़ासि करे डिजाइन ठाराई है, और ये ॾिसो पिया टीवी जे हेठां नंढा सा बॉक्स केॾो प्यारो पियो लगे, हिन रूम जो अलॻि ही लुक पियो अचे। और ये कर्टन ॾिसो पिया, हर कमरे में असां पूरे कर्टन मैच कया आहिनि, केॾा प्यारा पिया कर्टन लॻनि। पूरे रूम जो लुक ही, और नंढा सा प्यारा सा लैंप, और गॾ में ही सनो प्यारो सो गालीचो कुर्सी, अलॻि ही रूम जो मज़ो पियो अचे। हिन पूरे रूम खे तव्हां मथे ॾिसो सघो था कॉप सां कवर कयो वियो आहे। इन कमरे जी लाइटिंग ही अलॻि आहे, और साथ में ॾिसो पिया नंढी नंढी प्यारी प्यारी सीएनसी ॿ, और सीएनसी में भी लाइटिंग लगी हुई है, त हिन रूम में अलॻि ही जान थी वञे, अलॻि ही निखार थो अचे रूम में। तव्हां भी पंहिंजी धीअ लाइ अहिड़ो प्यारो सो रूम तैयार करे रखिजो कि कॾहिं भी तव्हांजी धीअ अचे शादी खां पोइ उनखे अहिड़ो अहसास न थिए कि माइट पराया थी विया आहिनि। माइट कॾहिं पराया कोन थींदा आहिनि के भी न्याणी लाइ। हाणे हलूं था, मां तव्हांखे पंहिंजो जिम जो एरियो थी ॾेखारियां। हाणे मां पंहिंजे जिम जे एरिया में अची चुकी आहियां। ही असांजी ट्रेडमिल आहे, हिते असां पंहिंजो सुबुह शाम जो वर्कआउट कंदा आहियूं। और ही डिजाइन ॾिसो पिया मथां का डिजाइन ॾिसो पिया लकड़ी जी, वो मां तव्हांखे डाइनिंग जे एरिया मां ॾेखारी हुई, केॾी प्यारी सी डिजाइन पई लगे, और हिन पिलरनि मां ही प्यारी सी मनी प्लांट जो बेलूं पियूं निकिरनि। और हितां ॾिसी था सघो असांजो पूरो घास जो लुक कयो वियो आहे, चारकोल जे विच में ही मेटल सां कवर कयो आहिनि, प्यारे से चारकोल जे विच में घास, और घास जे विच में लाइटिंग। इन जिम जे एरिया जो अलॻि ही मज़ो पियो अचे। ही असांजो वेंटिलेशन एरियो आहे, इतां ॾिसी था सघो। हाणे असां हलूं था पंहिंजे वॉश बेसिन जी तरफ। असां वॉश बेसिन खे भी पूरो घास सां ही लुक ॾिनो वियो आहे, और ही सुंदर सो प्यारो सो मिरर, और गॾ में असांजो पूरो घास जो लुक, और मथां लाइटिंग, कुछ अलॻि ही मज़ो पियो अचे। सुबुह साण ब्रश करण में अलॻि ही मज़ो ईंदो आहे। हाणे मां तव्हांखे असांजी नंढी सी प्यारी सी बालकनी थी ॾेखारियां। ही असांजी नंढी सी बालकनी आहे, और बालकनी सिधो साम्हूं मंदिर जा दर्शन असां सुबुह शाम कंदा आहियूं।
साम्हूं ई असांखे साईं बाबा जा घर वेठे ई दर्शन थी वेंदा आहिनि। और ये असांजी बालकनी है और बालकनी में नंढा सा प्यारा सा हरा भरा पौधा वेठा आहिनि। और ॾिसो पिया बालकनी जो शाम जे वक़्तु असां हिते बालकनी में अची बि चांहि जो आनंद वठंदा आहियूं। ॻाल्हि कयूं पैनलनि जे ख़र्चनि जे बारे में त तव्हांजी जानकारी लाइ मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। पैनल 200 खां स्टार्ट थी करे 10,000 तक जी रेंज जा बि ईंदा आहिनि, उन खां मथे बि ईंदा आहिनि। पर सभु माण्हू अधिकतर यूज कंदा आहिनि 200 खां वठी 3-3.5 तक जी रेंज जा ही पैनल यूज कंदा आहिनि। असांजो पूरे घर में 2500 स्क्वायर फुट में पैनल लॻिया आहिनि। और पैनलनि जी ॻाल्हि कयां ख़र्चे जी, तो पैनलनि जो ख़र्चो मटेरियल जो 8 खां 9 लख रुपया आहे। लेबर चार्ज अलॻि सां, घटि में घटि लेबर चार्ज असांजी 3 खां 3.5 लख जे विच में आहे। और ॻाल्हि कयूं लाइटिंग जी, तो लाइटिंग असांजी पूरा 4 लख खाई वई, छोकी असां पूरे घर में हैवेल्स जी लाइटिंग कराई है। और तव्हां साम्हूं ॾिसंदा आहियूं ना, ये सॼो लकड़ी जो फर्नीचर, असां मंदिर जो सॼो स्ट्रक्चर लकड़ी सां ठाहियो आहे। लकड़ी जो ॿियो बि असां फर्नीचर ठारायो आहे, त लकड़ी जे फर्नीचर खां गॾु मिलाए करे ॿियो बि नंढो वॾो कमु मिलाए करे असांजे घर में लॻभॻि 17 खां 18 लख रुपए जो असां इन्वेस्टमेंट कयो आहे। तव्हांखे मुंहिंजी वीडियो सुठी लॻी त तव्हां मुंहिंजे चैनल खे फॉलो कजो। तव्हांखे कोई मूंखां जानकारी खपे त कमेंट बॉक्स में कमेंट करे जानकारी वठी था सघो। तेस तक ला, जय श्री झूलेलाल।